जुडो में जीए सिंध क़ौमी महाज़ मरकज़ जे सॾ ते जसकम तालका जुडो तरफ़ां सिंधु दरियाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जुडे में जसकम ज़िले मीरपुर ख़ास जे अॻवान देशी अब्बास कोसो, तालका जुडो जे सदर देशी नियाज़ कोसो, सारंग भट्टी, रजब राहिमू जी अॻवानी में दर्जननि कारकुननि मीडिया सेंटर जुडो अॻियां सिंधु दरियाह में पाणी जी अथरादू खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त पंजाब साम्राज साज़िश तहत सिंधु दरियाह जो पाणी बंद करे खुशहाल सिंध जे हारियन आबादगारनि खे कंगाल करे गुरबत ऐं मुफ़लिसी तरफ़ धिके छॾियो आहे। जॾहिं त इंसानी आबादियूं, चौपायो माल, पखी पखण उञ विघे तड़पी मरी रहिया आहिनि। हुननि वधीक चयो आहे त जेकॾहिं पंजाब हुकूमत दरियाह खे सुकाइण वारी सिंध दुश्मन पॉलिसी जारी रखी त जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻवानी में सिंध पंजाब बॉर्डर बंद करे मुतालबनि जी मनता ताईं एहतिजाज जारी रखियो वेंदो।